बहार फाउंडेशन के चेयरमैन सचल वधू कोऑर्डिनेटर मोहम्मद कासिम पठान सिविल सोसाइटी अगवान पुनल लाड़े डॉक्टर अल्ताफ मोहम्मद चयो आहे त सिंध में लाकानून ते इंतहा ते पहुतल आहे। शिकारपुर जिले में अगवा कयल वाजिद सेठार, उसामा सेठार, इमरान गोलो ऐं आबिद गोलो अञा धाड़ियलनि वटि क़ैद आहिनि। कश्मीर में करार 10 क़तल भी सिंध सरकार समेत वफ़ाक़ी हुकूमत के नज़र न आया। फाउंडेशन के ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सनन चवणो त हर शहरी के तहफ़्फ़ुज़ फराहम करण ऐं अमन अमान बरक़रार रखण रियासत जी पहिरीं ज़िम्मेवारी आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असां वटि लाकानूनी ते सबब अगवा कीडी तोड़े ॿिया ॾोह हिकु सनत जो दर्जो अख़्तियार करे विया आहिनि। पुलिस ऐं भुतार मिली करे ॾोहनि जूं फैक्ट्रियूं हलाए रहिया आहिनि। ॿिए पासे अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध जी इज्तिमाइयत ख़ामोश आहे। सिंध में अमन अमान बहाल कराइण जे लाइ मुसलसिल जाकड़नि जो असां तय कयो आहे ऐं इंशाअल्लाह असां जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि उन में मदद कंदासीं त बाबा हीउ जेको मामिलो आहे सिंध कहिड़े तरफ़ वञे पई। सिंध जेका हिन वक़्तु चइनी पासनि खां ख़तरनि में मौजूदु आहे, उन्हनि ख़तरनि तरफ़ असांजो तवजो नथो वञे ऐं असांखे विरहायो वियो आहे त इहे शयूं बि जेके आहिनि असां उन में एड कंदा वेंदासीं। शिकार ज़िले में हिन वक़्तु ताईं 14 मुगली धाड़ियुनि वटि यरगमाल आहिनि। शिकार ज़िले जे खानपुर तालुके में महीने जे लॻभॻि 4 नौजवान वाजिद अली सेठार, उसामा सेठार, इमरान गोलो, आबिद गोलो अगवा कया विया आहिनि, जंहिंजी आज़ादी लाइ पुरअमन बादशाहू शहरी लगातार एहतियात करे रहिया आहिनि, जंहिंजी आज़ादी लाइ SSP शिकारपुर, DIG लाड़काणो कूड़ा दिलासा ॾेई रहिया आहिनि। हुननि समूरी क़ौम खे अपील कई त ज़ुल्मनि ख़िलाफ़ हाणे समूरी क़ौम खे मुतहद थी आवाज़ उथारणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।